बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसा पढ़ना भी सबक 14 सिंधी पहिरीं क्लास। सुठियूं ॻाल्हियूं। माउ पुट अॼु ॾाढो ख़ुशि थो नज़र अची। अब्बास: हा अम्मा, अॼु असांजे उस्ताद असांखे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। माउ पुट: भला मूंखे बि त ॿुधा। अब्बास: अम्मा, उस्ताद ॿुधायो त खाधो सदाईं वक़्त ते खाइजे। स्कूल वञण महिल घर वारनि खे अल्लाह राही चवणु घुरिजे। वापसि अची घर वारनि खे सलाम करणु घुरिजे। माउ पीउ ऐं उस्ताद जो अदब कजे। वॾनि जी इज़त कजे। हिक ॿियनि सां प्यार ऐं मुहबत सां हलिजे। ॻाल्हाइण महिल तकिड़ो न ॻाल्हाइजे। ॿिए जी ॻाल्हि पूरीअ तरह ॿुधिजे। माउ: शाबाश पुट, उहे त तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। अब्बास: अम्मा, काल्ह उस्ताद असांखे स्कूल में वॉलंटियरिंग जो कमु विराए ॾिनो हो। असां हिक ॿिए जी मदद सां स्कूल में वण पोखिया ऐं ॿूटनि खे पाणी बि ॾिनो। अम्मा, असांखे साफ़ सुथरे माहौल में ॾाढो मज़ो ईंदो आहे। माउ पुट: उहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांखे पंहिंजा घर, स्कूल, घटियूं ऐं पाड़ा साफ़ सुथरा रखणु घुरिजनि। असां उहो कमु हिक ॿिए जी मदद सां करे सघूं था।